जय झूलेलाल साथियों, मां आया संजय मंगनानी ऐं असां सां गॾु आहिनि चंदा विरानी जी। जय झूलेलाल। साथियों, असांजो ख़ासि एपिसोड जेको आहे नंबर 6 ऐं असां तव्हांजे साम्हूं पेश करे रहिया आहियूं ज़िंदगी जे इन 6th एपिसोड में पुराणी ॻाल्हि जेका आहे इंसान ऐं इंसानियत जी। त चंदा विरानी जी, असांजे दर्शकनि खे वरी सां तव्हांखे ॿुधाइणो पवंदो ॿी हिकिड़ी कहाणी सां गॾु कि छा जिंदा आहे इंसान में इंसानियत। ॿुधायो प्लीज़। संजय जी, घटनाऊं त ॾाढियूं घणियूं आहिनि, कहाणियूं बि ॾाढियूं घणियूं आहिनि इंसान ऐं इंसानियत ते। जी जो अॼु ॾिसंदासीं जे साधू महात्माऊं आहिनि त उन्हनि जी इंसानियत केतिरी ऊची आहे जो हू पंहिंजे ज्ञान सां सभिनी खे सही राह था ॾेखारीनि। इहा इंसानियत सभिनी में कोन्हे। जी अहिड़ा बि असां वटि इंसान आहिनि जंहिंजी इंसानियत टोटली मरी चुकी आहे। मुंहिंजी साहेड़ीअ ॿ ॾींहं अॻु में हिकु घटना जी ॿुधाई जेका हुन पंहिंजे अखियुनि सां ॾिठी ऐं ॿुधी। उहा मां तव्हांखे ॿुधायां थी त संदसि ऑटो जॾहिं हाईवे जे सिग्नल ते बीठो, जिते सिग्नल घणी देरि लॻाईंदा आहिनि, त उन खां भीख पिनण हिकिड़ो 5 साले जो या 6 साले जो ॿारु आयो ऐं मतिलबु अहिड़ी तरह शिकिल बणाए चयईंसि भई मूंखे कुझु बि ॾे, ज़रूरु ॾे। त हिन खे अजब लॻो त ज़रूरु ॾे अखर ते छो ईअं चई, दीदी दे दो ना, प्लीज़ दे दो ना। त हिन चयसि क्यों, प्लीज़ क्यों? त चई न न मूंखे भई अॼु कीअं बि करे खपे कुझु बि। तॾहिं हिनखे मन में इहो आयो डाउट त भई हिन खे ज़रूरु खपे भिख, ईअं त अजीब ॻाल्हि आहे। त हिन चयसि ठीकु है, तोखे मां ॾियां थी, पर ॿुधाए तूं ईअं छो थो चई भई मूंखे अॼु ज़रूरु खपे। पोइ हेॾां होॾां ॾिसी करे हुन चयसि भई मां सची ॻाल्हि ॿुधायां, अॼु में पैसा न खणी वेंदुसि न त मूंखे ॾाढी मार बि पवंदी ऐं मूंखे खाधो बि बराबरि न ॾींदो या शायदि न बि ॾे। त हिन चयसि केरु तोखे खाधो न ॾींदो? त ॿुधाईंसि कोन। चई अंकल अंकल अंकल। हिनखे ॾाढो ॾुख थियो भई कहिड़ो अहिड़ो इंसानु आहे त जे हिन ॿार खे अहिड़ी हालति में आंदो आहे जो हली बि कोन थो सघे, क्लचिस ते पियो हले ऐं ज़ोरी बि थो करे त भई मूंखे कुझु ॾियो। पोइ चईसि भई छो, तुंहिंजो अंकल माना तुंहिंजो कोई माइट आहे? चईसि माइट त मूंखे ख़बर कोन्हे को, पर ॾाढो ज़ालिम आहे अंकल, ॾाढो मारींदो आहे असांखे। असां 4 या ॿियो हिकिड़ो छोकिरो कोन्हे को, 5 ॼणा हुआसीं ऐं असांखां हमेशह चवंदो आहे भई हिन सिग्नल ते हीअ बि, हिन सिग्नल ते हीअ बि। असांखे चवंदा रोज़ु 400-500 न खणी आया न त तव्हांजी हालति ख़राबु कंदुसि। ॿुधी करे उहा वीचारी ॾकी वई। चईसि ठीकु आहे वठि हली वञ। ऐं तेसि ताईं सिग्नल बि ग्रीन थी वियो त हिनखे 50 रुपया ॾेई छॾिया। पर हुनजे मन में हिकिड़ो सुवालु हो, ही अहिड़ा कहिड़ा इंसान आहिनि जेके हिन ॿारनि खे मजबूर था कनि भीख पिनण लाइ, मारीनि था, खाधो नथा ॾियनि। छा उन्हनि जी इंसानियत एतिरी मरी चुकी आहे? कॾहिं त साधू संतनि जी इंसानियत एतिरी ऊची हूंदी आहे जो हू ॿियनि खे राह था ॾेखारीनि, ऐं कॾहिं त अहिड़नि इंसाननि जी इंसानियत एतिरी मरी चुकी आहे जो मासूम ॿारनि खां न सिर्फ़ु भीख था पिनाइनि पर उन्हनि खे मारीनि था, उन्हनि खे खाधो नथा ॾियनि। आहे न इहा ॻाल्हि सोचण जी, यानी कि इंसान पंहिंजी इंसानियत छो थो विञाए? छा उनखे सम्झ कोन्हे या उनखे तमामु घणी सम्झ आहे पर पैसे जे लालच में पंहिंजी इंसानियत विञाए थो? साथियो, अहिड़ियूं घणियूं ई घटनाऊं आहिनि जिन खे असीं ॿुधाइणु चाहींदासीं, पर वक़्त जो तक़ाज़ा आहे। वरी कॾहिं जे वक़्तु मिलियो त ॿुधाईंदासीं। तेसि ताईं मां ऐं संजय तव्हां खां मोकल था वठूं। ॾिसंदा रहो ज़िंदगी। तेसि ताईं जय झूलेलाल।